हाँ, पंहिंजे ॿारनि खे बि इहे ई संस्कार सेखारूं भई वॾनि जी सेवा करनि। अगरि कंहिं वॾे जे अॻियां झुकंदासीं, कंहिं वॾे जा पेर पवंदासीं त असांखे कुझु नुक़सान आहे? कुझु बि नुक़सान कान्हे। सिर्फ़ छा आहे? सिर्फ़ फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। पेर पवंदासीं त छा थींदो? या त आशीर्वाद मिलंदो या त ख़र्ची मिलंदी। तो झुकण मां खाली फ़ाइदा आहिनि, झुकण मां कोई बि नुक़सान कान्हे। इन करे जेतिरो थी सघे घर में जेके बि असांजा वॾा आहिनि, भले जेके बुढियूं आहिनि, उन्हनि जूं ससूं बि आहिनि घर में, या उन्हनि जूं माता बि आहिनि, त उन्हनि जे अॻियां पाण झुको। बाबा हरदास राम छा मिसाल ॾींदा हुआ? चवंदा तव्हां वटि बाल्टी आहे ऐं खूह आहे, खूह में पाणी आहे, जेसिताईं वो बाल्टी झुकंदी न तेसिताईं पाणी निकिरंदो न निकिरंदो। इन करे बाल्टी खे छा करिणो आहे? झुकणो ई आहे जीअं हुन मां पाणी निकिरे। भॼन में बि ॾिसो चवंदा आहियूं, सब जो सखी दातार दिल वारो आहे, झुकी ॾिस झुकण सां खुलंदो सितारो आहे। जंहिं ॾींहुं तव्हां झुकंदा उन ॾींहुं तव्हांजो सितारो खुली वेंदो। झुकी ॾिस झुकण सां खुलंदो सितारो आहे। सब जो सखी दातार दिल वारो आहे। बाबा सभिनी जी खाली परीक्षा वेठा वठनि, ॾिसनि था कि मुंहिंजो शिष्य झुके थो या नथो झुके। हाणे कंहिंखे झुकणु खपे? अगरि सस ऐं नुंहं जी लड़ाई आहे त नंढे खे ई झुकणु खपे, भले ग़लती कंहिंजी हुजे, भले ग़लती वॾे जी हुजे, पर झुकणु कंहिंखे खपे? नंढे खे ई झुकणु खपे। इहा ॻाल्हि सुठी लॻंदी अगरि ससु माफ़ी वठे नुंहं खां, या मां माफ़ी वठे धीअ खां, इहा ॻाल्हि सुठी लॻंदी न। पर अगरि धीअ माफ़ी वठंदी, भले मां ग़लति आहे, या नुंहं माफ़ी वठंदी, भले ससु ग़लति आहे, त झुकण सां हुनजो छा थींदो? हुनजो सितारो खुली वेंदो। हुनजी ग़लती कान्हे त डबल सितारो खुली वेंदो। भॻवानु चवंदो हिकु त वीचारी कुझु कई न, मथां वरी झुके थी। उन बकेट वांगुरु, बाल्टी वांगुरु झुकंदी त हुनखे छा भरिजी वेंदो? पाणी भरिजी वेंदो। पाण छा जेके नंढा ॿार आहिनि घर में, उन्हनि खे बि इहे ॻाल्हियूं सेखारूं। अगरि ॿारनि जे अॻियां असां वॾनि जी इज़त न कंदासीं त वॾे हूंदे इहे ॿार बि असांजी इज़त न कंदा। जीअं हिकु कथा मां जाम दफ़ा ॿुधाई आहे, पहिरीं हुई हिकु ज़ाल मुड़ुस वञनि पिया पार्टीअ ते पंहिंजे ॿार खे वठी करे। सभई ध्यान सां ॿुधो। हिकु हस्बैंड वाइफ ॿई वञनि पिया पार्टीअ ते गॾु ॿार खे वठी करे, त जेको घोट आहे माईअ जो पुछेसि थो, पाण त हलूं था पार्टी ते, मम्मी खाधो किथे खाईंदी? त हीअ माई पंहिंजे तयारु थियण में पूरी आहे। हिनखे पंहिंजो मेकअप करणो आहे, साड़ी पाइणी आहे, तयारु थियणो आहे, भई मां सुठी लॻां, पर ससु जो खाधो हुनखे न ठाहिणो आहे। चएसि पाण हलूं था पार्टी ते, पाणी जेको पासे में मंदिर आहे न, बाबा हरदास राम मंदिर, उते हर मंगल ते सत्संग थींदो आहे ऐं भरपूर प्रसाद ॾींदा आहिनि। पाणी हुते खाधो वञी करे खाई ॾींदी। बोल गोदरी वाली श्याम की हाणे त ॿार चएसि थो भई असां मम्मी किथे खाधो खाईंदी, ॾाॾी किथे खाधो खाईंदी। घोट पुछेसि थो, चईसि पासे में मंदिर आहे, उते वञी उहो खाधो खाई ईंदी। हाणे जॾहिं वञनि था रस्ते ते त माता पंहिंजे पुट खां पुछेसि थी, बेटा ॾिस इहा सोसाइटी केॾी सुठी थी लॻे, इहो फ्लैट ॾिस केॾा सुठा था लॻनि, तूं वॾो थींदे मां तोखे हिते घर वठी ॾींदसि। त ॿार चएसि थो, न मूंखे हिते घर न खपे। वरी अॻियां वञनि था, हुते तमामु सुठा रो हाउसिस ठहियल हुया। वरी पुछेसि थी, चएसि थी बेटा हिते तोखे घर वठी ॾियां, हिते ॾिस एतिरा सुठा रो हाउस आहिनि। चएसि थो न हिते बि मूंखे घर न खपे। वरी चएसि थी अॻियां वञी करे हाणे हुन खां सुठा बंगलोज आहिनि। चएसि थो न मूंखे हिते बि घर न खपे। चएसि थी बेटा तूं सभिनी जॻहियुनि ते न थो चई,
पर तू घर वठंदे किथे? ॿार चएसि थो उते मुंहिंजो घर वठ जिते पासे में छा हुजे, मंदिर हुजे। चएसि छो तोखे मंदिर खपे पासे में? चईसि मां न वेंदुसि पंहिंजी ज़ाल सां पार्टी ते, पोइ तूं किथे रोटी खाईंदीअ? पंहिंजी ज़ाल सां वेंदुसि पार्टी ते, शादी ते, त मंदिर हूंदो पासे में, त तूं उते वञी रोटी खाईंदीअ जीअं दादी खे मोकिले आई आहीं। इन करे जेतिरो थी सघे घर में ॿारनि खे सुठा संस्कार सेखारियो, ॿारनि खे जेतिरो थी सघे भॼन भाव भक्ति सेखारियो, छो जो भॼन भाव में हुनजा सुठा कर्म ठहंदा, हुनजो जेके बि कष्ट आहिनि तकलीफ़ूं आहिनि उहे लही वेंदियूं। हिकु भॼन हुन खां पोइ वरी शोभा चढ़ंदी भॼन। शाल हलते हलताई तो हिम्मत दे सजाई, शाल हलते
अट्ठाईस नंबर Tao nghe nhau sao vậy đi? Đâu đi đi mà. Số ba. आर्यन लखवानी आर्यन लखवानी ओ गोविंदावे घनश्याम की जय। ओ चाहता श्री का बताया तो साबिए जोगा। ओ चाहता श्री का बताया तो साबिए जोगा। ओ जय का Thank you.